त मूंखे चुमियूं बिटा बिटा भाकुर पाईंदो आहीं, त मुंहिंजो तूं ई सभु कुझु बिटा बिटा भाकुर पाए करे चुमियूं पाईंदो आहीं। अस्सलाम वालेकुम या आली मदद दोस्तों, इनायत वसाणो यूट्यूब चैनल में भलीकार। छा दोस्तों प्रोड्यूसर शाहिद राव जो सचो आहे या किंग ऑफ सिंध मुमताज़ मुलाई? तव्हांखे छा थो लॻे? कमेंट में असांखे राय ॾींदा। जीअं मूंखे गारियूं ॾिनियूं अथई, घटि वधि ॻाल्हायो त ज़ाती शख़्सियत ते, पर मूंखे गार गंद मिली, मुनवर खे मोलाए उहो भाटियो थी, उन जेकर चए थो त मुंहिंजो भाटियो आहे, उनखे गारियूं मिलियूं, उनजे लाइ लफ़्ज़ त तूं हिकिड़ो कान ॻाल्हायो। हल मुंहिंजे लाइ त तूं न ॻाल्हायो, मां त थी वियो तुंहिंजो दुश्मन, हो त तुंहिंजो थी वियो माइट अज़ीज़ थी वियो, तुंहिंजो भाटियो तुंहिंजो थी वियो, ठीकु आहे न। उनजे लाइ त ॿ लफ़्ज़ ॻाल्हायां न भाउ मुंहिंजा। मां तुंहिंजो थी वियुमि दुश्मन था, ठीकु आहे, मां तुंहिंजो दुश्मन थी वियुमि, ठीकु आहे न। उन टाइम में त मूंखे चुमियूं बिटा बिटा भाकुर पाईंदो आहीं, त मुंहिंजो तूं ई सभु कुझु बिटा बिटा भाकुर पाए करे चुमियूं पाईंदो आहीं। हाणे थी वियो मां तुंहिंजी, हाणे तोखे अलाह साईं जॾहिं इज़त ॾिनी, कुझु कयो, हाणे मां थी वियो तुंहिंजो दुश्मन था, ठीकु आहे, मां तुंहिंजे लाइ दुश्मन थी वियुमि, ठीकु आहे। हाणे मुंहिंजे लाइ तूं न करे हुनजे लाइ लफ़्ज़ ॻाल्हायां न, तंहिंजे लाइ त तोखे गारियूं, असांखे गारियूं मिली, तूं ख़ुशि थिए न भाउ मुंहिंजा। लख कुर्ब सभिनी दोस्तनि जा, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशा अल्लाह ताला मां पंहिंजी इज़त जो हरजानो जेको आहे मां कोर्ट में खणी ईंदुसि, उते मां केस उते जेको आहे त कंदुसि, दाख़िल कराईंदुसि केस उते। इंशा अल्लाह ताला जेको बि तूं मूंखे घटि वधि ॻाल्हायो, गारियूं कढियूं आहिनि, या मुंहिंजो एल्बम तूं ॿी कंपनीअ में ॾिनो आहे, उनजो हिसाबु किताबु इंशा अल्लाह ताला, मां ग़रीब आहियां, मां पंहिंजो कानूनी तौरु कमु कंदुसि। कानून तहत ते मूंखे कानून ते पूरो यकीन आहे, मां कानूनी कमु कंदुसि। उहो इंशा अल्लाह ताला उते पोइ वधीक राब्तो कंदासीं, उते मुलाक़ात कंदासीं। लख कुर्ब सॼी सिंध वारनि जा। अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, सा सलामत, या अली मदद।